असां इन मदे जी हाई स्कूल मौजूद आहियूं ऐं हिते तव्हां शहर जी हालत ॾिसो था जंहिं ते अधदख़लियूं ऐं पंहिंजे बासर माण्हुनि जे कब्ज़ा होरनि कब्ज़ा कया आहिनि ऐं उन्हनि खे को बि चवण वारो कोन्हे। ऐं इन ते जॾहिं हाई स्कूल जे पोयां बैकग्राउंड में 2009 में जॾहिं नाज़िमी दौर में जॻह दुकान ठाहिराया विया उन ते मदे शहर जे रवासी कबीर शाह जेको इन दरख़्वास्त कयो वियो जंहिं सुप्रीम कोर्ट नोटिस वठी इन्हनि दुकाननि खे ठाहिरायो वियो पर दुकान त टही विया पर अफ़सोस सां थो चवण उन ई दुकान ते उहे बासर माण्हू जा कब्ज़ा आहिनि उहे पिड़ियूं रखी पंहिंजा कारोबार था कनि ऐं किराए ते हलाइनि था। इन हवाले सां शहर में जेकी हालत थिए थो जेको अचण वञण में तकलीफ़ थो थिए माण्हुनि खे ऐं उन में लेडीज़ बि आहे उनखे ॿाहिरां माण्हू कारोबारी जे हवाले सां हुते अचो त इन हवाले सां जेको ॻाल्हि ॿोल कयूं। जेके बि शहर जे अंदरि हद खिल उनजे जेको असां ख़िलाफ़ु आहियूं असांजो मक़सदु इहो आहे त मदेजे जो अवाम सुख जो साहु खणे काई बि हुनखे तकलीफ़ न थिए। ॿार बचो अचे थो लेडीज़ अचे थी सो सोढ़ हुजण जे करे हुनखे तकलीफ़ थिए थी। अॻु में जेको हाई कोर्ट जे हुकुम ते दुकान रथा हुया त उनखां पोइ कुझु त माना वेकर थी वई माण्हुनि खे अचण वञण में सहूलियत हूंदी पर वरी जेके दुकान ठही विया आहिनि उनखां पोइ जेके रेड़ियूं संदुल माण्हू रखिया आहिनि सॼी शहर में ऐं धिका वधाए छॾिया आहिनि जंहिंजे करे माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी। उनखां अलावा जेके स्कूल जूं भितियूं वॾियूं आहिनि ओॾे ॿारनि ॾे हवा बि कोन्ह थी वञे। असां इहो ई अर्ज़ु कंदासीं हुकूमत सिंध खे चेयरमैन साहिब खे ऐं DCO साहिब जिन खे त ख़ुदारा मदे जी शहर वासियुनि ते रहम कयो। जेके बि मदे जी हद दख़लियूं आहिनि उहे ख़तमु करायो। जेके बि ॿार बाथरूम वग़ैरह वधियल आहिनि नालियुनि जे मथां ठहियल आहिनि वॾा धिका ठहियल आहिनि उहे ख़तमु करायो। जेके स्कूल जे ॿाहिरियों हद दख़लियूं आहिनि ख़तमु करायो। उनखां अलावा जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि खे खोलायो। हाणे जेको हाई स्कूल जे पोयों स्कूल आहे इनखे 15 खां 17 साल थी विया आहिनि बंदि पियो आहे। उहो जेको हाई स्कूल जी मिल्कियत आहे उनखां अॻु में उहो हाई स्कूल वारनि प्राइमरी वारनि जे हवाले कयो त ॿार पढ़ंदा तइलीम हासिलु कंदा हुया पर उहो जो ज़बून हाल में आहे 17 साल गुज़री वञण जे बावजूदि उनजी माना मरमत वग़ैरह न थी आहे न ठहियो आहे नए सिर। असांजे हाई स्कूल सां एॾो आज़ारु आहे जे छा ॿुधायां करे असां पीरियड नथा वठी सघूं। चौधारी जेके बि घेटियूं आहिनि उन्हनि में सॼो अवाम जेको आहे अची उते करे उहा जेके आहे बदबू जेकी आहे सो कमरनि में थी अचे। असां उस्ताद पीरियड वठण जे ॾाढो ॿार जेके एॾो तंग था थियनि उहो अची तव्हां इंक्वायरी कयो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां सां केॾो आज़ारु आहे करे। ॿियो नालियूं गंद सां भरियूं पियूं सॼे शहर जी जेकी आहे असांजे स्कूलनि जे चौगिर्द आहे सफ़ाईअ जो को बि इंतिज़ाम न आहे। हिकिड़ो ॾींहुं सफ़ाई करनि था हफ़्तो चट जेको आहे सो इन बाबति ऐं जेके गैर क़ानूनी अदावतूं आहिनि उहे त साॻियो ई अवाम खे एॾी लंघण जी परेशानी आहे सोढ़ आहे तकलीफ़ आहे लेडीज़ खे अवाम खे जेको आहे उन ते बि को बि हिन माते अमल न थियो आहे करे। असां इहा सभिनी खे अपील था कयूं त अॻु में बि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हुयो त हे जेके ॿार जेके हद दख़लियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि त जीअं ॿारनि खे वेंटिलेशन वारो सिस्टम सुठो जेको आहे मुहैया थिए ऐं उन्हनि खे सफोकेशन न थिए। हिन वक़्तु बि शहर जे अंदरि एॾी रश लॻी पई आहे जो जेके ॿाहिरियां ईंदड़ माण्हू आहिनि जेके ख़रीदारी करणु अचनि था उन्हनि खे घुमण जे लाइ बि जेको आहे जॻह न आहे। असां इंतिज़ामिया खे चूंडियल नुमाइंदनि खे इहा अपील था कयूं त महिरबानी करे हीअ जेके हद दख़लियूं आहिनि इहे ख़तमु कयूं वञनि ऐं उनखां अलावा त जीअं ॿाहिरियां जेके माण्हू ख़रीदारी करणु अचनि था उन्हनि खे सहूलियत महसूसु थिए। ऐं उनखां अलावा इहे असां स्कूलनि जे लाइ बि हिते गॾु थिया आहियूं त हिकिड़ो स्कूल प्राइमरी बि बंदि आहे 2-3 मीराणी मोहल्ला में बि स्कूल बंदि आहिनि। हाई स्कूल जे अंदरि जेके आहिनि खे सहूलियतूं नथियूं मिलनि शागिर्द जेके आहिनि परेशान आहिनि उन्हनि खे थधो पाणी पीअण जे लाइ मुयसरु कोन्हे वॉशरूम जी सफ़ाई सुथराई कोन्हे। ऐं असां ॿी इहा गुज़ारिश कंदासीं इंतिज़ामिया खे चूंडियल नुमाइंदनि खे त हाई स्कूल जे ॿाहिरां हिकिड़ो नंढिड़ो वॉशरूम हुजे जेको माना गंदगी अंदरि जेको आहे न थिए। गंदगी एॾी लॻी पई आहे सफ़ाईअ जो पूरो रुझान कोन्हे ऐं हद दख़लियूं बि आहिनि। शहर जे अंदरि मोटरसाइकिलियूं बीठियूं आहिनि माना कंहिं क़िस्म जी पूरे शहर में जेकॾहिं तव्हां मॉनिटरिंग कराईंदव या कोई अची मॉनिटर करे सुपरविजन करे त तव्हां ॾिसंदव त हाई स्कूल जे ॿाहिरां जिते किथे गंद लॻो पियो आहे नालियूं वहनि थियूं वॾा नाला आहिनि उन्हनि जे साम्हूं सपोर्ट कोन्हे। उहो नालियुनि जो पाणी जेको आहे उहो सॼे रोडनि ते अचे थो। शहरनि खे वॾी में वॾी तकलीफ़ आहे। शहर जे अंदरि काफ़ी स्कूल बंदि पिया आहिनि उन्हनि खे हुननि पंहिंजो ओताकूं करे छॾियूं आहिनि वाड़ा ठाहे छॾिया अथऊं बोह रखण जूं जायूं करे छॾी अथई। हीरोनी अक्सर उते वेठा आहिनि उन्हनि स्कूलनि में उते हीरोन थी पीए भितियूं चौधारी जेके दीवारियूं आहिनि उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं उन खां बाद में उस्ताद जेके आहिनि ग़रीब ख़ानदाननि जा आहिनि उहे शरीफ़ आहिनि उहे कुझु बि नथा करे सघनि। ऐं छाजे करे त उहो सियासतदाननि जो उन्हनि जे मथां हथु आहे। इनक्रोचमेंट जे हवाले सां त गिटियूं वॾियूं हुजणु खपनि उन्हनि खे जीअं अॻे हुकूमत ख़तमु कराया हुआ इहे जेके कब्ज़ा हाणे बि ख़तमु कराया वञनि त जीअं रस्ता मोकरा हुजनि ॿारनि जो बचड़नि जो बाज़ार ॾे शहर जे तरफ़ अचण वञण में
का तकलीफ़ न नाज़ुम जॾहिं पंहिंजे इक़्तिदारी दौर में जेके चेयरमैन दुकान ठाराया जे शहरी पंहिंजा जेके एप्लीकेशन ते जेको हुनजे त गैर क़ानूनी अडावतूं आहिनि उन हवाले सां हीअ दुकान ठहियल दुकाननि खे सुप्रीम कोर्ट नोटिस वठंदे इनखे ड्राए पट करायो ऐं जीअं हिनखे स्कूल खे वापसि पंहिंजे शिगिल में आणण जे लाइ कयो। पर इहे ॾिसो था इहे पीढ़ियूं रखियूं आहिनि, इहे किराए ते ॾिनल आहिनि ऐं इहो हिकिड़ो माफ़िया आहे जेको पंहिंजो रोज़गार करण जे बजाए किराए ते ॾेई पंहिंजे 5 रुपया कमाइण में चकर में आहिनि। इहे बासर माण्हू जो आहिनि जिन पंहिंजा पीढ़ियूं ठाराए रखिया आहिनि जो 5,000 खां 10,000 ताईं मसवाड़ा इन्हनि जो को बि अधु खिलुनि जे करे केतिरी शहरी परेशान थियनि था अचण वञण में। इपड़ी वग़ैरह उन्हें जी आना है, इपड़ी वग़ैरह उन्हें जी आना 2500 रुपया चोपड़ी जो मालिक आहे दायो आहे। इहो असां मशीन करे जॻह कान्हे इन करे मजबूर भित लॻी वई पोइ उन ॿाहिरियों वेठा आहियूं। जेसि ताईं मच्छी मार्केट ठही मिलंदो असां वेंदासीं वञी। छड़ो हिन ते न आहे जुआ मंछा व्याज थो हले उते न आहे माण्हुनि खे शहर वारनि खे छड़ो बसि असां रोज़गार था कयूं बसि उते आहे हर शइ। असां मार्केट ठही मिलंदो असां वेंदासीं बसि। हितां वठंदा आहिनि 5 रुपए ॾेई वठंदा आहिनि, टाउन वारा वठंदा आहिनि। मसवाड़ा ते न आहे, असां ॿुधो त न आहे भाई हिकिड़ी हूंदी का ॿिड़ी का भाई ॿी न आहे मसवाड़ा ते। हा त को ग़रीब माण्हू वठो पंहिंजी रोज़ी करे थो। मेन गिटी आहे जिते पीढ़ियूं रखियल आहिनि पर गंदगी जेके शहर जा गंदगी ढेर खणी हिते फिटी कया आहिनि। हिते शागिर्दनि खे केतिरी तकलीफ़ हूंदी, माण्हू बीठे बि माण्हू साह थो वञे भई क्लासनि में 4-5 कलाक पढ़नि था उते उहे पढ़ी उन कहिड़ी सोच सां पढ़ंदा हूंदा जे कहिड़ी बदबू सां कीअं पढ़ंदा हूंदा। शायदि इहे के ग़रीब जा ॿार आहिनि अमीर जा ॿार स्कूल में हुजनि त इहा हितां हटाइजी वञनि। अचो त इन हवाले सां हाई स्कूल जी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल था कयूं। असां इन जे सिलसिले में काफ़ी दफ़ा DC साहब खे असां लिखत में जेको असां वटि कापी जेका हिते उहा बि मौजूदु आहे उन में DC साहब SDM साहब जेके साल या 1.5 साल थींदो मुक़ररु कयो असांजे गेट जे अॻियां बि तव्हांखे बख़ूबी ॼाण हूंदी त हिकिड़ो कुल्फ़ीअ जो बि हिकिड़ो दुकानु हूंदो, उन खां पोइ अॻियां बि पीढ़ियूं हूंदियूं चौधारी। SDM साहब गड़ियासीं न आयो जिन उहे सभु हटाया। इन खे तक़रीबन साल थी वियो आहे। उहे असां लिखत जेको आहे कंदा रहंदा आहियूं। उन खां पोइ असांजे चौधारी हेॾो बाज़ार वारी साइड खां हेॾो गंदगी बि हूंदी आहे जेका असां उनजी इंतिज़ामिया खे बि लिखत कई आहे ऐं उनखे वर्बली बि चयो आहे। बाक़ी जेका बि इंक्रोचमेंट आहे इहो असांजो कमु आहे सरकार खे लिखणु। बाक़ी उन ते अमल करणु जेको आहे उहो आहे एनफोर्समेंट एजेंसी DC साहबु आहे, कमिश्नर साहबु आहे, असांजूं ॿियूं आला अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जो कमु आहे। असांजो कमु लिखण ई आहे जेको असां वटि हिन महिल बि उहो जेको उनजो कापी आहे हिकिड़ी मौजूदु आहे जेका असां लिखी आहे। घुट ऐं ॿुसट आहे अहिड़ी जॾहिं असांजी 11:15 बजे बिजली वेंदी आहे त उन खां पोइ 1:30 बजे ताईं असांजो स्कूल हलंदो आहे। उन में असां एॾो त डिस्टर्ब थींदा आहियूं जो असांजी वेंटिलेशन जेका आहे वेंटिलेशन हवा जो जेको गुज़र आहे उन में तकलीफ़ ज़रूरु थींदी आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ई इहे दुकान राथा विया हुया पर वरी जॾहिं नाज़मी टाइम पूरो थियो त उन खां पोइ अचे कुझु कब्ज़ा माफ़िया इहे कब्ज़ा कया। तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। इंशाल्लाह बाक़ी इहो आहे त हिन महिल ताईं अॻु में असां टाउन दुकान ठाता त कंप्लेन खोड़ हुया पर हिन महिल ताईं असां वटि हिकिड़ी कंप्लेन बि न आई आहे त का कंप्लेन अचे त साईं हिन शइ ते अमल थिए या हीअ शइ छो थी आहे। इंशाल्लाह जीअं कंप्लेन ईंदी त इंशाल्लाह तव्हां एक्शन ॾिसंदो। इहो बिल्कुलु पहिरियों टाउन जी इनकम हूंदी हुई पर जॾहिं असां कोरट सगोरे जे हुकुम जा पंहिंजो पाबंद आहियूं जॾहिं उहो हुकुम थियो त उहे रही पियो विया। हाणे तव्हांजे तवसुल सां जेकॾहिं असां ताईं इहा ख़बर पहुती आहे त इंशाल्लाह तव्हां उन ते अमल ॾिसंदो। जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उन ते अमल कराईंदासीं। टोटल मुंहिंजो 23 दुकान हुया, 23 दुकान ई टाउन कमेटी गड़ियासीं जा हुया। उन ते इहा ई माफ़िया जेका एक्टिव थी जेके मुंहिंजे भतेखोरी कनि था या जीअं मुंहिंजो इहो सब्ज़ीअ वारा ऐं गोश्त वारा उन्हनि इहा शइ कई त मार्केट ठहियलु हुयो त उन्हनि खे क्वालिटी बि ॾियणी पई पए, रेट बि सही ॾियणो पियो पए पर उन्हनि माफ़िया इहा मुंहिंजो ॻाल्हि मुंहिंजो कोरट जे इल्म में आणे करे ऐं इन ते इहो मुंहिंजो तॾहिं मुंहिंजो एक्शन थियो। हाणे तव्हां मेन रोड ते ॾिठो हूंदो अलाह जे फज़ल सां असां त इंक्रोचमेंट हटाई आहे त उते कम बि स्पीड सां हले पियो। असां इहा शइ नथा करणु चाहियूं त माण्हुनि खे रुॻो परेशान कयूं। असां जेके इंक्रोचमेंट हटायूं त उनखे मुतबादिल बि ॾेई सघूं ऐं असां रोड रस्तो नाली बि ठाहे सघूं। हिन वक़्त ताईं असांजा वसाइल एतिरा न आहिनि जो असांखे हिन महिल ताईं सिंध गवर्नमेंट अञा असांखे मुंहिंजो DDO पावर न ॾिना आहिनि न असांखे असां वटि पैसा बि आहिनि। असांखे डेवलपमेंट कराइण जे पंहिंजो परमिशन नथी ॾिनी वञे।
हाणे उहो तव्हांजे तवसुल सां असां CM सिंध खे बि गुज़ारिश कंदासीं त असांखे टाउन्स खे पावर ॾिना वञनि त जीअं असां डेवलपमेंट कराए सघूं। कैमरामैन अकबर बलोच सां गॾु अयूब रोही, सिंध TV न्यूज़ मधेजी।